ख़बर पई तो मुझे बच्चन के सभिनी के घसीटन पिया जैसे मां पहुतुसि मूं SHO खां जेको आहे सो राब्तो कयो मूं SSP साहब सां राब्तो कयो अब्दुल खालिक साहब सां राब्तो कयो डॉक्टर साहब असांजी हेल्प कयो पुलिस बीठी रही मुझे मासूम पुटनि खे कीअं अटकंदा हुआ हज़ारे माण्हू उते बीठा हुआ पुलिस को गनियूं फुरनि पिया मां उनखे चयो त तव्हां गन ॾियो असांखे हेड़नि मासूमनि जा ईअं चेहरा ॾिसूं हा उनजी तशदुद ॾिसूं हा न्याणियूं वीचारियूं जेके मुंहिंजे सेंटर जे सां घर आहे मथां उहो लही आयूं उन सां जेको ज़ुल्म कयो वियो जो इंतिहा एॾी हुई जो अहिड़ो मंज़र तव्हां ॾिसण जहिड़ा न हुयो सॼे दोस्त जा साह पी उहे उनखे थ्रेड कयो वियो उन सां माना झलियो वियो तव्हां ख़बरूं न हलायो एॾो ज़ुल्म जी इंतिहा आहे अदा इहा दुनिया जे कंहिं बि तारीख़ में कोन्हे का जेके असां सां ज़ुल्म कनि था हिन खे तालीम खां महरूम था करे न्याणी जी तालीम तबाह मां हिकु सोशल वर्कर आहे दुकानदार आहे इज़त वारो माण्हू आहे मुंहिंजो कारोबार आहे मुंहिंजे कारोबार खे ताला आहिनि मुंहिंजे घर खे ताला आहिनि मुंहिंजो पुटु उते बेहोश पियो आहे मुंहिंजा मासूम रोअनि था पिया हुनजा स्कूल हुन जूं तालीम उनजी हर शइ ख़तमु थी वई आहे उहो छोकिरो मुंहिंजो मासूम पुटु आहे उनखे 20 माण्हुनि ईअं गिले पियो उहो ॻाल्हाए कोन थो सघे हुनजो ज़हन कमु नथो करे पोइ हींअर रोए थो पियो त बाबा मूंखे ज़हर ॾे एॾो ज़ुल्म जी इंतिहा न थी वई आहे हिन सिंध में जेके चओ था सिंधी असां सिंध जा वारस आहियूं उहे वारस असांजा इहे आहिनि असांजा लाश निकिरंदा असांजा सां ज़ुल्म थींदा पोइ